जहर जिंदगिया। हाणे तुंहिंजो ऐं तुंहिंजे कुत्ते जो कमु ख़तम। तूं हाणे वञ। ठीक है। बाक़ी ही ॼाणे ऐं असां। मूंखे त पहिरियों ई शक हुयो, पर कुझु हिन करे न पियो जो पक थिए त पोइ कुझु। अदा ये मसला खत्म ही कोन थींदा। हिकिड़ो मसलो छॾे तो त वरी ॿियो मसलो। तू इने करे चवाई थी तू उन्हनि मसलनि खे छॾ, अॼु वञी करे मुंहिंजी मोबाइल वठी आ। मुंहिंजी सहेली मूंखे रोज़ टोंका थी हणे मीरा, चवे थी तुंहिंजा माइट सिर्फ़ु तोखे आसरा था ॾियनि, मोबाइल तोखे कोन वठी ॾींदा। सच त चवाई थी, रुगो पिया था आसरा ॾियण, कहिड़ो तोखे मोबाइल वठी ॾिनो अथनि? ॿुधई अदा ॿुधई, इने करे चवाई थी त मोबाइल वठी आ त मां इन छोरी जो वात बंदि कयां। अदी मीरा जो त वात बंदि थियणो ई कोन्हे। हिकु मोबाइल छा खणी 10 वठी ॾियां। हिन जो मक़सद त मां वातर आहियां, हा अजायो वात हणंदी आहियां, हा न? इहो मां थोरे चवां पियो, तुंहिंजी साहेड़ी पे चए तिन जो वात बंदि कर। अदा अदा मुंहिंजी ॻाल्हि जो ग़लति मक़सद न कढ, असांखे पाण में विड़ा आहे न। छोरी तोखे जेकॾहिं मोबाइल वठणी आहे त इन्हनि खे पंहिंजे हिसाब सां चओ ऐं मञराइंस, मुंहिंजो नालो विच में खणी बदनाम न कराइजायो मूंखे। हिकु त माणे अॻ में मूं मथां ॾेढरी जीअं फूकी थी वते। छा ये छा पे सदी अम्मा खे तू ॾेढरी पे चई, आज तोखे मां कोन छॾींदुसि। ॾेढरी न त ॿियो छा आहे? असांजे घर में अची करे ईअं जी ट्रिको करे ॼणे मां हिननि जी सिकी नदी खे चयो जे त मोबाइल वटि बटन पंहिंजी। छोरी कंध भगो ई जरे घटि कौन थो तुंहिंजो गाटो भरे, तूं सभिनीनि जा गाटा भञण वारी आहीं। अदा पोइ ॿुधाए न, अॼु वञी थो न? नको अदा ईअं न कर, अॼु या मूं मथां भलाई कर न। अॼु तोखे मोबाइल वठी आणी ॾींदुसि, पर हिकिड़ी शर्त ते। शर्त? कहिड़ो शर्त? इहो ई जे मीरा मूंखे प्यार मोहब्बत कुर्ब सां चवंदी पोइ वठी आणे ॾींदुसि। हाँ 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 इहो चवीं छा तूं? तोखे मिंथ कयां सो बि मां मिंथ करे तो मुंहिंजो टूटियो। न वठी ॾींस न वठी ॾींस, मुंहिंजो छा वञे? ॾिस मीरा, तूं मुंहिंजी साहेड़ी न आहीं, अदा खे मिंथ करण में तूं लही त न वेंदी। वॾी आई आहीं पंहिंजे भाउ जी चमचागिरी करण वारी। मीरा एतिरी सस्ती कोन्हे त तुंहिंजी मोबाइल जे करे वते हिन फूसड़ी खे मिंथू कंदी। पर दी छोरी छा तू मूंखे फूसड़ी छॾी, आज तोखे कोन छॾींदुसि। फूसड़ी 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 फूसड़ी। छोरा मुंहिंजी ॻाल्हि कन ॾेई गौर सां ॿुधो। अड़े इहो कन नथो चवां, होश सां ॿुधो, होश सां। ॿुधऊं था बाबा, पहिरियों पंहिंजे हिन कुहार खे त झल त ही धूड़ बंदि करे त शुक्र था मानी त खाऊं न। मां बुहारो को तव्हांजे वात ते थोड़ी थी घुमायां। इहो तुंहिंजो बुहारो असांजे मुंह में कोन थो मलजे, पर धूड़ त बूथ में पई थी मलजे न। हले अड़जी वियासीं। साफ़ करण में तूं असां बदनाम आहियूं, बाक़ी त सही सॼे असुल घर जो कमु लथो पियो आहे। अम्मा खे बि बुहारो तॾहिं यादि ईंदो आहे जॾहिं अदा वारा मानी खाईंदा आहिनि। धूड़ पाए बुहारो मूंखे ॾियण जी का ज़रूरत बि कान्हे का, हाणे ॾे वञी पाण। निभागी छोरी, निभागा छोरा। हले रीता, अम्मा खे त कम मां जान छॾाइण जो बहानो घुर्जे। तहां पाण में विढ़ण खे छॾियो त मां हिननि खे सम्झायां न। मां त हिन छोरीअ जी चङाईअ में हस त मां कम में हिन जो हथ वंडरायां। अम्मा अदा वारा मानी खाइनि त पोइ कम मां हथ वंडराइजा न। पोइ मूंखे बि लाचार न आहे। अम्मा पोइ सिधी ॻाल्हि कर न त तोखे बहानो घुर्जे। हो चुप कयो, मूंखे ॻाल्हि करण जो। माठ कयो, हाणे माठ कयो। बाबे खे ॻाल्हि करण ॾियो, छो त पेट हाणे सुजी वियो अथसि। जेकॾहिं ॻाल्हि न कंदो न त असुल जो पेट ठकाव ॾींदो। होदा बाबे जो न पेट ठका ॾिनई, असुल तो मुंहिंजो न ठका। हिननि खे माठ करायमि त वरी तूं शुरू थी वे। बाबा जेकी ॻाल्हि आहे त खणी कर न, बाक़ी अजई या ॻाड़ी छो थोणी। अबा पिणे जी मर्ज़ी आहे,
त जीअं कोर्ट में न सभु चुप करे वेहंदा आहिनि ऐं जज ॻाल्हाईंदो आहे, ही बि ईअं ई थो चाहे त असां सभु चुप करे वेहूं ऐं ही जज थी करे असां सां ॻाल्हाए। मूं तौबह कई मूं ॻाल्हि करण खां तौबह कई, वञी खॾ में पओ। जाई कुरान अल्लाह जाई मां जाई बस आई जरूर बाबा खैर दियो हाणे भला ॻाल्हि शुरू कर। ॻाल्हि शुरू तो थी अचो वियो बाबा सां खणी माठ कईसी। ॻाल्हि कर अच्छो थई मोह नथो ॿुधाए छा कंदे। बाबा सां तुंहिंजी चङाई में हूं बाबा। मां त चवां थो इहा ॻाल्हि करे न पेट खे थोरो हल्को कर, हल्को। मां चवां थो मां करे वेहो, मूंखे होश में न कढो। तूं होश में रहियो कॾहिं आई? हाँ ॿुधाए। अमा तू ही को मुंहिंजो पासो वठ, बाक़ी हिननि टिनी त कुतनि वांगुरु छीछाड़ियो आहे। बाबा त पोइ तोखे सही त चवनि था, तोखे ॻाल्हि करणी आहे त कर न। ओयो ओयो घोट साईं नाराज़ थी वियो था। उठ पार घोट खे गिराटी पा दंदड़ा कढे। चुप जरा आजा ना है ॻाल्हाइणो। जाई कुरान उठारगो मूंखे एतिरो ॿुधाए त छेड़े वक़्त उते केरु मौजूद हो? असां मां केर बि मौजूदु कोन हुयो। असांखे इतला ॾियण वारो बि राणो आहे। जॾहिं असां उते पहुतासीं त रईस कमाल खान जो सिर रबन जी झोली में हो। सभु ॻोठ वारा इहो ई चवनि पिया त रबन ऐं राणो जहिड़े वक़्तु मौजूदु हुया। ऐं ॿी ॻाल्हि बाबा साईं, जहिड़ो बि उन्हनि जी ज़मीन ते थियो आहे। वन कालो रबन ऐं राणे खे वठी अच। रईस ॻाल्हि सॼी ज़ाहिर पई आहे। कुतनि पेरो पधरो करे छॾियो आहे, बाक़ी शाइती वठण जी हाणे कहिड़ी ज़रूरत आहे? ओठा मां कुतनि जे पेरे जी शाहिदी ते को कदम खणण नथो चाहियां। कमाल अञा बेहोश आहे। थी सघे थो त झेड़े जी अगराईअ में कमाल खान जो हथ हुजे ऐं मां जज़्बात में अची को ग़लति कदम खणी विया, बाद में मां पछताया। अहिड़ो कदम अॼु ताईं न गफ़ार खान खयो आहे, नई वरी खणंदो। जेसिताईं कमाल खान खे होश नथो अचे ऐं हक़ीक़त नथो ॿुधाए, तेसिताईं जेतिरियूं बि शाहिदियूं हथ करे सघियुसि उहे कंदुसि। कालो तूं वञ ने रब्बू ऐं राणे खे वठी अच। जी बोतार बाबा, जेको तव्हांजो हुकुम। रईस तव्हां भली शाहिदियूं गॾु कयो, मुंहिंजो को बि एतिराज़ कोन्हे, पर मूंखे इहो ॿुधायो त रईस कमाल खान जो हालार खां वधीक ॿियो को दुश्मन आहे? खणी एॾो सख़्तु कदम खणंदो ऐं कमाल खान खां उहो वाक़ुफ़ नाहे, पर रईस तव्हांजे कार खां त ज़रूर वाक़ुफ़ हूंदो न। ओठा जेको बि आहे मुंहिंजे भाउ कमाल खे मौत जे बिस्तरे ते लेटायो आहे। उहो मुंहिंजे कहर खां कॾहिं बि बची न सघंदो। पंहिंजी ताक़त जे भरम ते अजायो ॾाढ ॾेखारण नथो चाहियां। जेको बि कदम खणंदुसि सबूतनि जे आधार ते खणंदुसि। सुभाणे को बि गफ़ार खान जे इंसाफ़ मथां आंगुर खणी न सघे। अॼु थोड़ी देर खत्म कर। तो राज़ आ चो न इन टाइम ते इनके बुआर की याद अची। अभी ये दा रो पानी खणी अच। अदा पानी अदा यो हाणे रईस कमाल खान जी तबियत कीअं आहे? तोखे छो कमाल खान जी गिणती वरायो आहे? ही मर्दन जा मसला आहिनि, मरन या बचन। तू छो परेशान आ? कल तूं मुझे कॾहिं पुछो त कहिड़ो ॾोह कयईं? अजय ॾोह तव्हांजो इहो आहे त तव्हां ॿई असांखे ॿाहिरि मर्दन जूं ॻाल्हियूं कॾहिं बि न पुछंदा कयो। जॾहिं तव्हां ॿाहिरियूं ॻाल्हियूं अची करे घर में कंदा आहियो त असां फिलाणे खे कुटियो, फिलाणे सां झेड़ो कयो,
असां कॾहिं तव्हांखे मना कयो आहे पोइ तव्हां अची ॿाहिरियूं ॻाल्हियूं हिते बस कमाल से बात थी रे उठी मारो ने चली दो सा भाजाई तू परे थी होश कर लुकमान होश कर जादू करी तू परे थी कुर्बान इसे न तो सुठो था करे नहीं चला मगज में हवा भर की वही तस भाई भेड़ जो साथ तो कढे ऐं तू चवे तो सुठो तो करे भाजाई ये माई बात तो सिखी वई आहे समझा छॾ हिनखे त ॿीहर असांजे साम्हूं वात न आणे नृत्य बोला उदई बोला तू बस कर अम्मा बस कर अंधन अॻियां रोड अखियुनि जो ज़ान आहे असांजो मुंहिंजे अॻ में ई छाट लॻो पियो आहे ऐं हिननि जो पोयो टीको इन जो टीको न हुजे न असांजो दिमाग़ ई पंचर न थिए खेरा खेरा अदा ये थींदो आहे कुझु तूं बि होश मां कम वठ छाजो होश मां कम वठ ॾिसे थो न भेण जा कम पर पुट तोखे अहिड़े क़िस्म जी कदम खणण जी ज़रूरत कहिड़ी पइजी वई पहिरीं कमाल खान गफ़ार खान खे सख़्त सज़ा ॾेई चुको हो त पोइ तो ईअं छो कयो चाचा साईं ही कम मुंहिंजो न आहे मां भला छो कमाल खान खे मारण जी कोशिश कंदुसि अरे बाबा कुता बि तुंहिंजे दर ताईं पेरो खणी आया ॻोठ जे नंढे वॾे जे वात ते इहा ई वाई आहे त हालार इहो पंहिंजो कमाल खान खे क़त्ल करण जी कोशिश कई आहे पर कमाल खान जी हयाती वॾी हुई जो बाबा बची वियो कमाल खान बची वियो चवनि था त होश में न आहे बाक़ी डॉक्टर नासिर त ॾिनो आहे त अलाह कंदो बची वेंदो जे बची वञे थो त वॾो गंद थींदो जे हली पियो पोइ बि इहो गफ़ार खान गंद ज़रूर कंदो न हालार पुट ईअं न थींदो रईस गफ़ार खान इंतहाई साबरीन अकुलमंद ऐं बाबा मसलत पसंदि माण्हू आहे त उहो त जल्दबाज़ी में को अहिड़ो कदम खणंदो ई कोन ख़ौफ़ज़दा त उन्हनि खे थियणु घुरिजे जिन अहिड़े क़िस्म जो कदम खयो आहे न न बाक़ी बेगुनाह खे गफ़ार खान कॾहिं बि सज़ा न ॾींदा बाबा चाचा साईं हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधो इन मसइले में मुंहिंजो को बि हथ न आहे बाक़ी मूंखे फासाइण जे लाइ इहा चाल हिननि ज़रूर खेॾी आहे हू कमाल खान जे होश में अचण जो इंतज़ारु करे रहियो आहे जॾहिं कमाल खान होश में आयो न पोइ असुल ॾोहिन जी ख़बर पवंदी त केरु ॾोहारी आहे कंहिं धक हया आहिनि कमाल खान खे बाबा ख़ुदा कंदो त कमाल खान होश में अचण खां पोइ हक़ ऐं सच जी गवाही ॾींदो ऐं तव्हांजे मथां का बि तहमत कान लॻंदी पुट ख़ुदा कंदो त ईअं ई थींदो बाक़ी चाचा साईं मूंखे कमाल खान जी नियत ते को बि भरोसो न आहे ॿी ॻाल्हि त चाचा साईं इहो कमाल खान मूंखे फासाइण लाइ कंहिं बि हद ताईं वञी सघे थो पर पुट को बि माण्हू पंहिंजो पाण खे मौत जे मुंहं में उछले पलांद वठण खां कॾहिं कोन सोचींदो हिन ॻाल्हि खां तूं बेफ़िक्र रहो बाबा अबा रईस जे साम्हूं जेको कुझु ॻाल्हाइजो सोची सम्झी ॻाल्हाइजो पुट ईअं न थिए इहा समूरी फिल्म अची तव्हां ॿिन्ही जी गिचीअ में पए सुबुह मूं इहा ई ॻाल्हि हिननि खे सम्झाइण पे चाही पर मुंहिंजी केरु ॻाल्हि ॿुधे बि न हलड़े सुबुह वारी ॻाल्हि बाबे जे पेट में अञा फाथी बीठी आहे होदा बाबे जे पेट में उहा ॻाल्हि फाथल अथई जाई क़ुरान जेकर अचई त ॻाल्हि करण ॾियूंसि न त हले हलूं वञी धूड़ पायो बूथ में वञो या न वञो तव्हांजी मर्ज़ी हलड़े घोट हिकु त कावड़ जी बि मिंट में थो वञे पियो न हाणे ॿुधा बि सही त असां भला वञूं न त इहा बरथी राति ताईं पेट में पई हलंदई अदा घोट आपे खां ॿाहिरि आहे तव्हां वञो रईस वटि इंतज़ारु कंदो हूंदो घणी देरि करे वियो न पोइ रईस अजायो कावड़ कंदो तव्हांजे मथां हल हल बीहो छड़ा बीहो मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो होदा मां त करे चयो घोट जे ते ॻाल्हि न कंदो पार्टी वारा निकिरो मां तव्हांजी शिकिल बि ॾिसण पसंदि नथो कयां निकिरो ॿार मिड़ई भोग था कनि ऐं तूं अजायो थो होश मां निकिरी इएं कुआर को तूं सम्झा हिन पोड़े खे अरे मां पोड़ो नहीं वो वाला नंद ॾेखार हा अचे ॾिस हलालिया नंद पट पांच पट
ये तो अञा खीरो लॻो पिया बिणंदो बि कोन था वो घोट ॿी शादी कराई हुई। अरे अरे मां खीरो हाँ या बिणंदो हाँ तव्हांखे हाणे थो ॿुधायां ॾाढो करे वियो। वो क्वार मुझे घोट के सवाल सालों तक कितने ॾाढो खड़ी ओ भाई ओ ताकत जो पस है। ॾिस कुलसूम, तू बाज़न जी आखेड़े में रही करे कबूतर पालण जी कोशिश न कर। जेको ख्वाब तू दिल में सजायो आहे न, उनके दिल में ही दफन करे छॾ, न त ॾाढी ॾुखी थींदी है पुट। अजय, मां कमाल सां बेपनाह मोहब्बत कंदी आहियां। मां कमाल जे करे मौत के गले ते लॻाए थी सघां, पर उनखे विसारे नथी सघां भाॼाई। तू चवी थी त कमाल तोसां मोहब्बत कंदो आ, पर मूंखे तो लगे मुंहिंजी मिठी वो तोखे बेवकूफ़ तो बणाए। ये न आहे भाॼाई। जेकर ईअं न हुजे आ ऐं कमाल तोखे चाहे आ त तुंहिंजे भाइरनि खां तुंहिंजे रिश्ते जी घुर ज़रूर करे आ। कमाल तोखे बेवकूफ़ बणाईंदो ऐं तोसां शादी न कंदो। इन करे चरी पाण खे संभाल। कमाल मां तोखे सिवाय बदनामी जे कुछ हासिल न थींदो। भाॼाई, कमाल मूंखे चाहे थो या न, पर मां त हुन सां मोहब्बत थी कयां न। मां कमाल जे करे बदनाम थियण लाइ बि तयारु आहियां। त अॼु जेकॾहिं कमाल मुंहिंजी मोहब्बत खे न सम्झो न, त मूंखे पक अथमि त हिकु न हिकु ॾींहुं हू मुंहिंजी मोहब्बत खे ज़रूरु सम्झंदो। चरी नथी कुलसूम, चरी नथी। तो ॾिठो आहे त को बगड़ कंहिं हरणीअ सां संगत रखी हुजे। मुंहिंजी राणी, पाण खे संभाल। इहो कमाल बगड़ आहे, बगड़ जे मीरा खे खाइण जी कोशिश कई हुजे। मीरा जा भाग भला हुया जो हालार उनखे बचाए वरितो। इहो सभु कुझु तुंहिंजी अखियुनि जे साम्हूं आहे। उन बावजूद बि तूं कमाल सां मोहब्बत जी उम्मीद लगाई वेठी आई। हाँ भाॼाई, हिन सिरीअ में जेसी ताईं साह आहे न, कमाल खे चाहियो आहे त हुनखे ई चाहींदी रहंदसि। जेकॾहिं न मुड़ी न त मां तुंहिंजे मथां खां ज़ोर नथी रखां, पर हिकु ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ। शादी खां पहिरीं को बि अहिड़ो क़दम न खणिजांइ जिन जो अंजाम सिर्फ़ मौत हुजे। इन करे पंहिंजो क़दम संभाले खणिजांइ। तव्हां ॿई उन वक़्तु ज़मीन ते मौजूद हुयो। अहिड़ो बि तव्हांजी ज़मीन जे भरिसां थियो। पोइ बि तव्हां चओ था त असां उन्हनि माण्हुनि खे सुञाणे न सघियासीं जिन कमाल खान खे ॾंडा हया। अवतार बाबा, असां न कूड़ हयो आ न कॾहिं हणंदासीं। असां हक़लूं बराबरि ॿुधियूंसीं त हक़लूं पियूं अचनि। असां हेॾे होॾे कन ॾिनोसीं त हे हक़लूं केॾां पियूं थियूं अचनि। असां जीअं हक़लुनि वारी तरफ़ वियासीं त पोइ उते वरी असां ॾिठोसीं त कमाल खान जेको आहे ज़ख़्मी हालत में पियो। वाह अवतार बाबा, उन वक़्तु कमाल खान ॻाल्हाए पियो ऐं एतिरो चई त हीअ धक मूंखे हालार खान आया आहिनि। बाक़ी ख़ुदा ॼाणे थो, ॿियो असां कुझु बि न आहे ॾिठो। छेड़े खां पहिरियां तव्हां वटि केरु आया हुआ? बस हाणे बस, घणो सियाणो न थी। अवतार वेठा पाणे पुछंदो न। हा, छेड़े खां पहिरियां या पोइ तव्हां आख़िर महसूस छा कयो त उहे केरु थी था सघनि? अवतार बाबा, असां को बाबा मलाइक थोरयूं जो असां बग़ैर ॾिसे चऊं त केरु हुया। उन ॾींहुं तव्हां ज़मीन ते पहुतो त उते छा छा थियो? तव्हां सां मिलण केरु केरु आयो? मूंखे पूरी पूरी तफ़सील ॿुधायो। हा हा अवतार साईं, मां सॼो हवालु ॾियां थो। असां सुबुह जो जीअं उथियासीं निंड मां न, घरां चांहि जा ॿ प्याला पी घरां निकितासीं घिटीअ में। जीअं वरी साम्हूं दुकान। बस हाणे इहो घर दुकान घिटीअ खे छॾ, तूं रुगो इहो ॿुधाए त ज़मीन ते केरु केरु आयो हो? अवतार बाबा, हाणे ॻाल्हि असांजी तूं गौर सां ॿुधजांइ। जीअं असां उते वेठा हुआसीं त साम्हूं साम्हूं अची वियो हैबत खान ऐं हालार खान। असां वटि मस वेठा, वरी ॾिसूं त रईस कमाल खान थो अचे। वरी न रईस कमाल खान खे ॾिसी खिसकिया। हा, रईस कमाल खान खे ॾिसी वरी हू ॿई खिसकिया। वधीक असांखे ख़बर न आहे त छा थियो। अचानक अवतार पोइ दावनी कुकुनि जो आवाज़ आया। मां ऐं मुंहिंजो भाउ अची था भॼूं, भॼ भॼा सिधो रईस कमाल खान वटि।
वञी जो ॾिसो रईस कमाल खान सॼो रत में ॻाढ़ो लाल हुजे, वरी हेठि ॾिसो त ईअं सॼी ज़मीन बि रत में ॻाढ़ी लाल हुजे, पोइ छा थियो अदा? उतार बाबा हालार खान त हवाई ख़बरूं करे हलियो वियो। हवाई ख़बरूं? उतार बाबा हवाई ख़बरूं माना कुकड़, जे कुकड़ आरे ते वेंदी कान न वेंदी न वरी बचो थींदो। बेली तूं त वात बंदि कर, तुंहिंजूं ॻाल्हियूं मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहिनि। हालार खां पोइ कमाल आयो, उन कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं? उतार वॾा पहिरियां त कमाल खान तव्हांजो वॾो ॾुख पियो करे, चए पियो त अधे मूंखे जेको आहे न वॾी सज़ा ॾिनी आहे, ऐं पोइ वरी चई त हालार खान जेको आहे न मूंसां जहिड़े लाइ संभरियो थो वते, जेको आहे त मूंखे मारण जी जेकी आहे न प्लान करे थो पियो। प्लानिंग? ओ इहा करे पियो। हा हाणे तव्हां वञी सघो था। ओ वधार अब अञा त घणियूं ॻाल्हियूं रहियल आहिनि, चओ तो ॿुधायूं। हा बस अरे बस, तव्हां जूं ॻाल्हियूं मूंखे सम्झ में अचनि त तव्हां खां पुछां न। क्या ई पुरान हलो हाणे हलो। हा वञूं था, वञ न घर। हलो हलो बेचारी चांहि पीअंदे। ॻोठ में भले छेड़ा थियनि, माण्हू मरनि, गासूं पई हुजनि, पर हिन छोरे जा इहे ठेक टपा कोन ख़तम थींदा। सड़सड़ोली सड़सड़ोली मूंखे इहो त ॿुधा, रे तूं सड़सड़ोली चई करी छा पई? मां त कढंदी आहियां सेल्फी ऐं माण्हू सड़ंदा आहिनि। तूं मूंखे बि सेखार त मोबाइल कीअं हलंदी आहे, लेकिन मां बि सेल्फी कढां ऐं सभु सिखी वञे। इन में का बि वॾी ॻाल्हि न आहे, ही तोखे मिंटनि में सेखारे वठंदी। छा मक़सदु आहे तुंहिंजो? मुंहिंजो मक़सदु आहे टिकटॉक ठाहिण, छोरनि सां ॻाल्हाइण, छोरनि खां बैलेंस घुराइण, ही तोखे सभु सेखारे छॾींदी, तूं फिकर ई न कर। मूं साम्हूं घणी सियाणी न थी, इहा मीरा थी जेका तुंहिंजा ताना बर्दाश्त कंदी आहे। मां रबन ऐं राणे जी भेण पठाणी आहियां, अहिड़ा चंबा हणंदी सही न त मुड़ुस बि कोन सुञाणे सघंदी। छोरी घर वेठे मूंखे दोॾा ॾेखारण आई आहे। तूं छॾे हिन साड़ सड़ीअ खे, अच त मां तोखे सेखारियां मोबाइल कीअं हलाइबी आहे। हाणे सम्झी वई आहे? कुछ हींअर तुंहिंजे दिमाग़ में का ॻाल्हि कोन वेंदी, जॾहिं तूं मोबाइल हलाईंदी आहे न त सभु कुझु सम्झी वेंदी। माहिर अथई मीरा, माहिर। तूं बि तमामु जल्द छोरनि खे फसाइण जी माहिर थी वेंदी आहे। सब्र कर पुटाणी, सब्र कर। मीरा तूं मुझे छोरी करण छा थी चाहीं? लगे तो अॼु तूं मूंखे अदा खां पदर कराईंदी। खैर मां भरां, तूं कर पंहिंजी करवाई। हेॾे त अच। छो विजे मुंहिंजी जुती। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।